मैं अब्दुल हमीद कोसो इम्तियाज़ सियाल मूंसां गॾु आहे। मेरान प्रेस क्लब जी टीम हिते मौजूदु आहे। कल्ह असां प्रेस कई हुईसीं। भिटाई मौला जा 6 भाइर आहिनि, कमरदीन, शमसदीन, बदरदीन, एहसान हीअ असांजा आहिनि अमजद पंवर ऐं हाजी उस्मान पंवर। इन्हनि जे ख़िलाफ़ु हुननि जेके इल्ज़ाम हया हुया उन सिलसिले में अमजद पंवर ऐं हाजी उस्मान पंवर उन्हनि जा इल्ज़ाम रद्द कंदे ऐं पंहिंजो मौक़ुफ़ असांखे ॾिनो आहे। उन्हनि खां असां पुछंदासीं पंहिंजो मौक़ुफ़। जीअं असांजा अमजद पंवर, हुननि जे इल्ज़ामनि में केतिरी सदाकत आहे, तव्हांजो छा चवणु आहे? सर, मुंहिंजो नालो अमजद अली पंवर आहे। मां हिकु मज़दूर ग़रीब माण्हू आहियां। उन्हनि कल्ह मूं ते बयानु हलायो त मुंहिंजे अमड़ खे विहारे, त मुंहिंजे अमड़ खे चइनि त बाबा पोतियूं लाइ मां विधी दमाज़, क़ुर लाइ विधा दमाज़। मुंहिंजी अमड़ खे हुननि यर्गमाल बणाए चवनि था तुंहिंजे पुट खे असां मारींदासीं, हिसो बि असांखां तुंहिंजो पुटु नथो वठे, असां मारींदासीं। त मुंहिंजी अमड़ डिॼंगा हुननि खे चए थी मारियोसि न। मां आख़िर हुनखे एतिरो बि करे मां पंहिंजी मिल्कियत मूं बेदख़ल कंदसि, पर मुंहिंजे पुट खे मारियो न। उन खां बाद बि मुंहिंजी अमड़ 3 चकर चइनि मारियोसि न। मां थाणे ते ॿधायांसि थी। जेके सुबुह तां मुंहिंजे घर ते 10 ॼणा आया, मुंहिंजी घरवारी खे डंडा, मुंहिंजी नंढड़े ॿारनि खे डंडा, उन्हनि खे सोटियूं, मूंखे डंडा आया अथनि। मुंहिंजे साले खे शीख हणी, मुंहिंजो भाउ पपन उनजो ॿांह भञी विधई, हथु उनजो भञी विधो अथई। एॾी गुंडागर्दी। जेॾीमहिल तेॾीमहिल मूं ग़रीब ॾे डंडा खयूं बीठा आहिनि। मूं वटि वीडियो आहे, मां उहो प्रूफ बि भाउ हलाईंदुसि फेसबुक ते, दुनिया ॾिसे। मां ग़रीब मज़दूर 1000 रुपया कमाइण वारो आहियां। ख़ुदा रा मुंहिंजो इंसाफ़ कनि। SP दादू, DSP मेयर, SHO साहब खे मां दरख़्वास्त थो कयां त मूं ग़रीब तां इंसाफ़ कनि। मां अॻ में बि चयो मूंसां विढ़ंदा, हिनमहिल बि मूंखे उहे साॻी धमकियूं वरी पिया था ॾियनि त पैसा वठि त उथ, न त तोखे मारींदासीं या तुंहिंजा ॿार मारींदासीं। ख़ुदा रा मुंहिंजो इंसाफ़ कयो। हुननि जो चवणु आहे त असांजी जेका विरासत आहे, मिल्कियत आहे, उन्हनि जी विरासत थी चुकी आहे ऐं उन में अमजद बि राज़ी हुयो ऐं हुन उहा जेका विरासत असांजी थी हुई उहो वठण बि चाहे पियो, मगर हू हिन जा सहुरे जा आहिनि, उहे हिन खे जहिड़ो करण ते ऐं मुख़्तलिफ़ नमूननि सां हिन खे चवंदा तूं ॿाहिरां सां ठह न। इन में कहिड़ी सदाकत आहे? सर, मूंखे का बि हिन जी ख़बर न आहे। विरासत में हिननि जी पंहिंजी छल आहे। मिड़ई नालो अमड़ जो न। असांजो भाउ आहे पपन, जेको सऊदी मां हाणे मोटी आयो, उन 7 लख रुपया पाण विरासत करे मिड़ई मुंहिंजे अमड़ जो नालो ॾिनई। मुंहिंजी अमड़ जी उमिरि आहे हिनमहिल 90 साल उमिरि आहे। उहो दिमाग़ी तनाज़ुर बि ठीकु न आहे। हुनखे जेको चवनि था उहो चए सही आहे। इन में का बि सचाई न आहे। न वरी असांखे ख़बर ई इन जी हुई त भाई विरासत कई अथनि। मुंहिंजो भाउ आहे उस्मान, वॾो भाउ आहे मुंहिंजो, तव्हां उन खां पुछा कयो, उनखे घुराए चयो अथनि। नदीन ते हाजी उस्मान पंवर बि आहे, 6 भाइरनि में ही बि शामिल आहे। वधीक असां हिन खां पुछंदासीं हिन जो कहिड़ो मौक़ुफ़ आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अदा अर्ज़ु हुया त कल्ह हिननि प्रेस कई, तव्हां ई हिननि जी प्रेस जेको आहे हलाई, उन में असांजी अमड़ खे वठी आया आहिनि। असांजो भाउ शमन आहे, तूं पीउ जी जॻह ते भाउ आहे, तूं वेही असां सां किथे ॻाल्हियूं करे असांखे कूड़ो साबित कर। तूं 3 दफ़ा मुंहिंजे भाउ खे अॻ में बि ॿधायो आहे, हाणे बि जेको आहे हुनजे घर ते हमिलो करे हुनजे बचनि खे धकणु आहे, ऐं तूं प्रेस थो करीं त मां पैसा सभिनि भाइरनि खे ॾेई छॾिया आहिनि। तूं कंहिंखे बि रुपयो न ॾिनो आहे, तुंहिंजे ॾिनो आहे त असां ते साबित कर। तुंहिंजा हथ असांजी गीची मां ॾियण जे लाइ तयारु आहे, तो रुपयो बि असांखे न ॾिनो आहे। तो गैर क़ानूनी कब्ज़ो कयूं, बंगला वेठो तो खणाई, अदावतूं कयूं वेठो आहीं, घर में तूं वेठो आहीं, दहशतगर्दी कयूं, तूं असांजे नाले तो चई त मां हिननि खे पैसा ॾिना आहिनि। मां 4 पुटनि जो पीउ आहियां, मां जेतर जहिड़ो आहियां, मुंहिंजे वए खां पोइ बि मुंहिंजा पुट तोखे शमन माफ़ न कंदा। जेकर तूं मुंहिंजो भाउ हूंदी आहे न त वेही असां सां ॻाल्हियूं, असांजी अमड़ी 6 पुट विहारे ॻाल्हियूं करे हा। मां पैसा बशकूं बि हलियो वञा, पर हाणे बशक न थींदई, रुपए जो हिसाबु वठंदोमांइ। ऐं असांजी माउ आहे, हुनखे वेही हुनखे दावा था ॾियनि असां तुंहिंजो पुटु मारींदासीं, हुनजा बच्चा मारींदासीं। उहो चए थी तव्हां जीअं चओ मां तीअं कयां। हुनखे रोज़ु प्रेस ते खणी ईंदासीं। हुनजी उमिरि तव्हां ॾिसो 100 खां किरास आहे। हाणे उहो नंढड़े ॿार जे मिसाल आहे। अमड़ असांखे बेदख़ल छो थी करे? अमां वेही असांजो फ़ैसिलो करे, असांजो जेको हक़ ते 10 रुपया थियनि। हाणे घर 2 भाइर होॾे वियनि, 2 हेॾे वियनि, न त सॼी जॻह नीलाम कयो, 10 रुपया थियनि, असां वठियूं हलिया वेंदासीं, जहिड़ो ई ख़तमु आहे तोसां। नदीन ते असां भिटाई मौला में मौजूदु हुआसीं ऐं 6 भाइरनि जो मिल्कियत जे मसइले तां तकरार हलंदड़ आहे। उन सिलसिले में अमजद पंवर ऐं हाजी उस्मान पंहिंजनि 4 भाइरनि जा इल्ज़ाम रद्द कंदे पंहिंजो मौक़ुफ़ असांजे अॻियां पेश कयो, जेको असां तव्हांजे अॻियां पेश कयो।